नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त उमरकोट सूफ़ी फ़कीर वेझो साले बमरो जे आबादगारनि जो दारोगे खिलाफ़ एहतजाज। रिपोर्ट सैयद अब्दुल रहमान शाह जे मुताबिक़ सूफ़ी फ़कीर वेझो भमरा शाख जी पुछड़ी जे आबादगारनि जो नवाब खान, ज़फर खान, कमालुद्दीन माची ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। इन मौक़े ते साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त भमरा शाख ते मुक़रर दारोगे जुमन खोसो ऐं बेलदार सतराम भील पारां मुबैना तौर रिश्वत तलब कई, जेका न ॾियण ते असां खिलाफ़ सामारो थाणे ते पाणी चोरी जो कूड़ो केस दाख़िल कराए छॾियो आहे, जॾहिं त असांजो फसल पाणी न मिलण सबबि सड़ी रहियो आहे। हिननि इल्ज़ाम हणंदे चयो त एरीगेशन पारां भमरा शाख ते मुक़रर अमले नंढनि आबादगारनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। हिननि डायरेक्टर मिठराऊ कैनाल ऐं ॿियनि वसवारनि खे मुतालबो कयो आहे त वाक़े जी शफ़ाफ़ इंक्वायरी करे असां सां इंसाफ़ कयो वञे। इंसाफ करो, इंसाफ करो, पूरे इंसाफ करो, इंसाफ करो, इंसाफ करो, पूरी इंसाफ करो, इंसाफ करो, इंसाफ करो, पूरी इंसाफ करो, पूरे इंसाफ करो, पूरी इंसाफ करो, चुके भी दादा भाई बोरियों भान छची पे न सयो असा गले में थे दादा बोरी छती पर असी पाए पाड़ गाने पाए दादियो इंसाफ करो, पूरे इंसाफ